माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अगस्त 2021 सिलसिलो हालात हाज़रा पेश खिदमत है एडवोकेट अब्दुल हमीद चाचड़ जी तहरीर। छा अमरीका अफगानिस्तान में जंग हाराए चुको है? आवाज साकिब अबड़ो। अफगानिस्तान की तारीख़ ते नज़र विझंदासीं त ही 19 अगस्त सन 1919 में बतौर मुल्क तस्लीम थियो। 9 जून सन 1926 में किंगडम ऑफ अफगानिस्तान तौर नालो रखियो वियो ऐं 17 जुलाई सन 1973 में इस्लामिक रिपब्लिक अफगानिस्तान नालो रखियो वियो। हिन मुल्क में एथनिक ग्रुप्स 42% पश्तून, 27% ताजिक, 9% हज़ारा, 9% उज़्बेक, 4% एमक, 3% तुर्कमेन, 2% बलोच ऐं 4% ॿी आबादी मौजूद है। मजहबी तौर 99% इस्लामी नज़रियो रखंदड़ माण्हू मौजूद आहिनि। इन मुल्क की आबादी 3,98,64,282 ऐं हिन मुल्क की ज़मीनी पखेड़ 6,52,860 किलोमीटर है। जेकॾहिं साउथ एशिया ते नज़र विझंदासीं त घणो करे अफगानिस्तान के गुज़रियल 2 ॾहाकनि खां वधीक अरसे खां वठी अमरीका जी दहशतगर्दी खिलाफ जंग ऐं उते ज़ोरीअ जमायल देरनि जे नतीजे में थियल खून रेज़ीअ वारी ॾाढाईअ जे करे हिकु अलॻि सुञाणप हासिल आहे। इन्हनि 2 ॾहाकनि दौरान पाकिस्तान, इंडिया, चीन, सऊदी अरब, ईरान ऐं तुर्कीअ समेत सभिनी आलमी कुवतुनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गर्मा गर्म बयाननि जा सिलसिला बि आलमी मुबसिरनि जे तवज्जो जा मरकज़ रहिया आहिनि। वरी सन 2021 में जॾहिं खां अफगानिस्तान में अमरीकी फौज ऐं उन जे इत्तेहादियुनि जी वापसीअ जो सफ़र शुरू थियो आहे, तॾहिं खां वठी माज़ीअ में तालिबान जे करे तबाहीअ जे किनारे ते पहुतल मुल्क अफगानिस्तान मथां हिकु भेरो ॿीहर तालिबान जा कब्ज़ा ऐं ॾंद चक जा वाक़िया आम थी रहिया आहिनि, जंहिं करे सॼे ख़िते जी सूरत हाल दिलचस्प थी रही है। इन सिलसिले में आलमी कुवतुनि पारां ॾेखारियल रद्द अमल जे पुठियां उन्हनि जे लिकियल या ज़ाहिर मुफ़ादनि खे परखण जी कोशिश कंदासीं त अमरीका अफगानिस्तान जी सूरत हाल ते जो बाइडन इंतज़ामिया त हाणे बिल्कुलु ख़ामोशीअ सां सूरत हाल खे नज़र में रखी ॾिसण थो चाहे त हिन सूरत हाल में ख़िते जा कहिड़ा रांदीगर ज़ाहिर थियनि था। पर ॿिए पासे अमरीका के अॻूणे सदर बुश जर्मन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे बाइडन इंतज़ामिया जे फ़ैसिले खे रद्द कंदे ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कयो आहे। उन जो चवण हो त हीअ त अफगानिस्तान में अमरीकी फौज जी हिकु संगीन तरीन ग़लती आहे, जंहिंसां न सिर्फ़ दहशतगर्दनि खे हिकु भेरो ॿीहर ताक़तवर थियण में मदद मिलंदी ऐं अफ़गानी अवाम तालिबान हथां मरण जो इल्ज़ाम बि जो बाइडन इंतज़ामिया ते हयो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं जो बाइडन जे सियासी करियर ते नज़र विझंदासीं त जो बाइडन सन 1970 खां वठी अमरीका जी डीप स्टेट बख़ूबी तौर ॼाणे थो ऐं हिन ख़िते खे बहितर अंदाज़ सां सम्झे थो। घणनि मुबसिरनि जो पिणु इहो ख़्यालु आहे त अमरीका हीअ जंग हाराए चुको आहे, पर ओचितो ई ओचितो अमरीकी फ़ौज जो अफगानिस्तान मां निकिरी वञणु ऐं तालिबान जो मुसलसल अॻिते वधणु ऐं मुल्क में इंतशार फैलाइणु ऐं मुख़्तलिफ़ ग्रोहनि जो एक्टिव थियणु, जंहिंमें अमरीका हिन वक़्त ताईं पंहिंजे 7 फ़ौजी अॾनि जो कब्ज़ो अफ़गानी हुकूमत हवाले करण खां पोइ 95% पंहिंजी फ़ौज ऐं मुख़्तलिफ़ ज़रूरी जंगी हथियार जहाज़नि ज़रिए अफगानिस्तान मां कढी चुको आहे। अमरीका ऐं नेटो जा ॿिया तरसियल जथा बि 11 सेप्टेम्बर 2021 ताईं अफगानिस्तान मां निकिरी वेंदा। इन अमरीकी रवानगीअ खां पोइ तालिबान ॾींहों ॾींहुं मशहूर थी रहिया आहिनि ऐं वरी ॿिए पासे मुसलमान ख़ुशि थी रहिया आहिनि त अमरीका हाराए भॼी वियो। पर असुल में हाणे अमरीका वरी जंग जो तरीक़ो तब्दील कयो आहे। अमरीका हाणे अफगानिस्तान के हवाले सां बज़ाहिर त ख़ामोश रहंदो, पर अंदरूनी तरह सां हिन ख़िते में अमरीका जा मुफ़ाद वॾा आहिनि जिन खे हू ख़ामोशीअ सां डील कंदो। हिन ख़िते में भारत बि अमरीकी आशीर्वाद सां अफगानिस्तान में वेही हिक तीर सां 2 शिकार करे हिक पासे पाकिस्तान खिलाफ रॉ जी मदद सां मुख़्तलिफ़ सरगर्मियूं करे ख़िते में पंहिंजो पाण खे ग़ालिब करण लाइ न चोटीअ जा ज़ोर लॻाए रहियो हो, त ॿिए पासे अमरीका जो जंग में ॾेखाव कंदड़ इत्तेहादी थी करे अमरीका खे ख़ुशि करण सां गॾोगॾु चीन पाकिस्तान दोस्तीअ में मौक़ियो ॾिसी रंडकूं विझी रहियो हो। हिन लाइ अमरीकी फ़ौज जो अफगानिस्तान मां छॾे वञणु भारत लाइ कंहिं मुसीबत खां घटि न आहे। पर ताज़ो ई भारत जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत जो ताज़ो दिलचस्प बयान आयो आहे, जंहिंमें उन अमरीका ऐं उन जे इत्तेहादियुनि जो अफगानिस्तान मां निकिरी वञण ते ख़दशो ज़ाहिर कयो आहे
त उन जा असर वालारियल कश्मीर ताईं पहुचंदा ऐं पाकिस्तान भारत ते हावी थी सघे थो। 9 जून 2021 ते रज़ाउल लास्कर वरी इंडिया जी हुकूमत पारां तालिबान सां राब्तनि में इंकिशाफ बि कयो आहे। तंहिं करे भारत अफ़गानिस्तान में पंहिंजा इरादा कहिड़ा रखे थो, इहो बि बैनुल अक़वामी रांदीगरनि जी नज़र में आहे। अफ़गानिस्तान जी जाग्राफियाई बीहक अहिड़ी आहे जो अॼु ताईं हिन मुल्क में कंहिं बि ॿाहिरीं हमलावर खे हमेशा शिकस्त मिली आहे। हाणे अफ़गानिस्तान जी हिन ग्रेट गेम में चीन, रूस, पाकिस्तान जो किरदार ईंदड़ मुस्तक़बिल में अहमियत जोॻो आहे। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।